अली आलस तो नारा मां बाहि ॾिठी आहे या त टांडो खणी अचां ऐं अॼु तो हलनि नारे हुदा जे बाहि आहे त ॿारण वारो बि हूंदो त रस्तो पुछी अचां। हिन उम्मत में वॾो हिकिड़ो ख्वाबनि जे ताबीर जो माहिर गुज़रियो आहे साईं मोहम्मद बिन इसाक राज़ी जॻी ख्वाबनि जा ताबीर कंदो। हिकिड़े हमरा जो साईं मां ख्वाब में बाहि ॾिठी आहे चेटपड़ कॾो घर किरंदी कॾहिं बि चो घर किरी पियुसि। ॿिए चयो साईं मां ख्वाब में बाहि ॾिठी आहे चयो खोटाई कर सोन मिलंदी खोटी त 3 जेगियूं सोन जूं। हमरा चयो साईं ख्वाब ॿिन्हिनि जो साॻियो हुन जो घर ठाही हिन जो घर ठाही चे पहिरें ख्वाब ॾिठो गर्मियुनि में हर कोई बाहि खां भॼंदो आहे। पोइ ख्वाब ॾिठो सर्दीअ में हर कोई सुरी बाहि जे वेझा जे भया अची वेठा आहियो। अल्लाह माशाअल्लाह। अच्छा आगे जो भया था एडा करा सुदा थिया असा असदा भया छोको पीरो आया सही मुंडा का मत कोटे कोटे भया असदा माशाअल्लाह। हाजी गुलाम नबी साहब मछ कचहरी रचाई वरी मच्छी भी तैयार कई थी। हाँ न मच्छी माण्हू चवंदा आहिनि न अहिड़ो कम ई न कजे जंहिंमां कंडा कढणा पवनि। मच्छी ज़रूरी आहे साईं छो जो थधी मौसम आहे न मच्छी तमामु दिमाग़ लाइ अखियुनि लाइ दीद लाइ माना हूअं बि ताक़त आहे विटामिन पी सभु ताक़तूं असली विटामिन पी हर दिमाग़ में जॾहिं असरु थी वियो त मच्छी हर शइ गाड़ी मुझे आज कोने काथे कान काथे